यूरोपीय मुल्क नॉर्वे में कयल हिक तहक़ीक़ दौरान विचोले ऐं वधंदड़ उमिरि में शादी करण जा वधीक तिबी फ़ाइदा साम्हूं अची विया आहिनि। इन खां अॻु शादी ऐं ग़ैर शादीशुदा ज़िंदगी ते तहक़ीक़ूं साम्हूं अची चुकियूं आहिनि, जिन में शादीअ जे फ़ाइदनि खे बयानु कयो वियो हो। हाणे नॉर्वे में कयल तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त शादीशुदा माण्हू वॾी जमार थियण ते दिमाग़ी मर्ज़नि ऐं मसइलनि खां महफ़ूज़ रहनि था। नेशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसन में शाया थियल तहक़ीक़ मूजिबि जेके माण्हू विचोले या वधंदड़ उमिरि में शादी करे छॾनि था, उन्हनि में वधीक जमार में डेमनीशिया समेत दिमाग़ी मर्ज़नि जो ख़तरो घटिजी वञे थो। डेमनीशिया हिकु अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंजो हेल ताईं को इलाज दरियाफ़्त नाहे थियो, जेतोणीकि वेसर ऐं उन मर्ज़ खे मुख़्तलिफ़ दवाउनि ऐं ग़िज़ाउनि जे ज़रिए क़ाबू कयो वेंदो आहे। इन मर्ज़ खां बचण जा ॿिया बि तरीक़ा आहिनि, पर शादी बि उन्हनि तरीक़नि मां हिकु आहे। माहिरनि जो चवणु आहे त शादीशुदा माण्हुनि जी ज़हनी सिहत बहितर रहंदी आहे ऐं संदनि दिमाग़ी अफ़आल बि दुरुस्त हूंदा आहिनि। माहिरनि वाज़िह कयो त ईअं बिल्कुलु न आहे त शादी खां पोइ डेमनीशिया न थींदो, पर तहक़ीक़ी नतीजनि मूजिबि शादी करण सां इन मर्ज़ जा इम्कान घटिजी वेंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk